अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन वल आक़िबतु लिल मुत्तक़ीन अस्सलातु वस्सलामु अला सय्यदिल अंबिया वल मुरसलीन वाला आलिही व अस्हाबिही व अज़वाजिही व ज़ुर्रिय्यातिही व औलियाए उम्मतिही व अहल बैतिही अजमाइन। अम्मा बाद बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। लक़द मन्नल्लाहु अलल मुअमिनीना इज़ बअस फ़ीहिम रसूला। बरकत इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि वसल्लमु तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम अला सय्यदिना व नबीना व महबूबना मुहम्मद व बारिक व सल्लिम अलैहि। अवल अल्लाह अलीम आहे आला आलम जो धड़ी। अवल अल्लाहु अलीम आहे आला आलम जो धड़ी। कादर पंहिंजी कुदरत सी कायम आहे कदीम। वाली वाहिद वहदहू राज़िक़ रब रहीम। सो सारा सचो धड़ी चई हम्द हकीम। करे पाण करीम थो जोड़ू जोड़े जहान जू। जोड़ू जोड़े जहान जू जॾहिं जोड़ियाई। खावंद खास खल के मिठो मुहम्मद मुकाई। कलमो तह करीम ते चिट्टो चयाई। अना मौला अल महबूबी इहे उताई। पो लिखी ॾिनाई बई साराहू सैयद खे। बहु बहु में सहणे ॾिठे
मेरे यार कोलू सब घट हिन हर जलवा मेरे यार दा हर जलवा मेरे यार दा किथे हिंदू किथे भट हिन हर सूरत दे विच यार समाया किथे सैयद हिल किथे जट हिल पीर बुला शाह यार त साडे नेड़े वसदा पर दीदा साडियां चट पढ़ पढ़ इल्म पढ़ पढ़ इल्म हजार किताबा कदू अपने आप नू पढ़िया नहीं जा जा वड़दई मंदर मसीती कद मन अपने विच वड़िया नहीं इवें लड़दई शैतान दे नाल बंदिया कद नफ्स अपने नाल लड़िया नहीं पीर बुला शाह आसमानी उड़दियां फड़ दई जेड़ा घर विच वसे ओनू फड़िया नहीं ओ किरोड़ नमाज पढ़िए सैया इवे यार मिलन दस्तूर नहीं जैसी दिल साजिद ना करी इवे सजदा एक मंजूर नहीं जे गैर कोलू दिल दूर करी पो यार मिलन कोई दूर नहीं गुलाम फरीदा ओ दिल के कम दी जिंदे विच अरबी ढोले दा नूर नहीं सुभान अल्लाह गुलाम फरीदा ओ दिल के कम दी जिंदे विच अरबी ढोले दा नूर नहीं मोहब्बत संधियूं मुरलियूं तू गोहन अग्यां नगा मोहब्बत संधियूं मुरलियूं तू गोहन अग्यां नगा फिक्यूं नींदियूं फूकूं जंहिंमें सुर नसा वनी वासी गन अग्यां वजा जके सुर समझी सिरड़ो ॾियन वनी वासी गन अग्यां वजा जके सुर समझी सिरड़ो ॾियन वाजिबिल एहतराम महफिल मिल्लत सादात गिरामी उलमाए इकराम मशाके इज़ाम हाफिज़े कुरान मुझे महबूब अलैहिस्सलाम जा मदा खाना महफिल रूनक महफिल जीनत महफिल मोहब्बत महफिल इश्क़े मुस्तफ़ा बंदा ए मुस्तफ़ा उशाकाने मुस्तफ़ा दीवाना मुस्तफ़ा सिद्धाई मुस्तफ़ा सुठे नसीब सुठे मुकद्दर बुलंद बख्त वारा मुझे सुहणे नबी मोहन नबी ढोलन नबी लजपाल नबी रूह जी राहत नबी साहज सुरूर नबी दिल जे दिलदार नबी मनन जे मन ठार नबी जहानन जी जान नबी आमिना जे लाल नबी अब्दुल मुतलब जे गोशाए जिगर सुभान अल्लाह हजरत अब्दुल्ला सोहने जे बाग जे फूल हसनैन करीमीन अलैहिस्सलाम जे नाने पाक दामन खातून अतहर जे बाबे हैदर जी बिरादर अल्लाह जो बेमिसाल महबूब हजरत मोहम्मद मुस्तफ़ा अहमद मुस्तफ़ा सरवरे दो जहां
सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा उम्मती उन मुस्तफ़ा सां खूब मोहब्बत रखण वारो हाज़रीन नाज़रीन मर्द ऐं ख़वातीन, शुक्र आहे उन वहदहू ला शरीक जो जा असां अवां ते पंहिंजो फज़ल, पंहिंजो करम, पंहिंजी मेहरबानी, पंहिंजी बाझ, पंहिंजी अता, पंहिंजो करम, खुसूसी मेहरबानी फरमाई। बाबरकतन अज़मतन नेमतन अतावल वारे हिन पाक महीने जे अंदर हिन सुहिणी रात असां तव्हां खे पंहिंजो समझी ऐं पंहिंजे दिलबर महबूब जे मीलाद में मेहमान बनाए ऐं नेमतूं अता कयूं आहिनि। ही सब उन जो करम आहे, ही सब उन जी मेहरबानी आहे। दोस्तो ही वॾो बरकतन ऐं रहमतन वारो पाक महीनो आहे। रबी अवल, रबी बहार, रबी नूर, हे पाक अज़मत वारो महीनो एड़ो पाक महीनो आ जंहिंमें इंसानन जा सालन जा दुख भॼी परे भॼी वेंदा आहिनि। अहले मोहब्बत वारन जा सूर विसरी वेंदा आहिनि, दर्द विसरी वेंदा आहिनि, बीमारियूं विसरी वेंदियूं आहिनि, दुख विसरी वेंदा आहिनि। जीअं रबी अवल जो चंड ॾिसबो आहे त माण्हुनि जा चेहरा चंड वांगुरु चमकंदा रहंदा आहिनि, मुरकंदा रहंदा आहिनि। ही वॾे में वॾी हिन उम्मत जी कामयाबी जी अलामत ऐं निशानी आहे। जंहिं महबूब करीम अलैहिस्सलाम जे पाक महीने जे अंदर, जंहिं महीने में हुजूर तशरीफ खणी आया, दोस्तों संदियूं गुज़री वयूं। इन खुशी जो छा आलम त विच में केतिरियूं संदियूं गुज़रियूं आहिनि। पोइ बि जॾहिं रबियुल अवल ईंदो आहे त विचूं संदियूं नज़र ई न ईंदियूं आहिनि। ईअं लॻंदो आहे त हुजूर ॼण आयो ई हिन महीने में हिते आहे। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। वरी इहो मामलो आहे त हुजूर हिन महीने में आया, पर उहा मक्के जी सरज़मीन हुई। पाकिस्तान कोन हो, हिंदुस्तान कोन हो, सिंध या पंजाब बलोचिस्तान कोन हो, अरब जी सरज़मीन हुई। बनु हाशिम जो कबीलो हो, अब्दुल मुतलब जो वेड़ो हो, खाना काबा जो करीब अब्दुल्ला साईं जी हवेली हुई, अम्मा आमिना जी गोद हुई। अल्लाह ताला ला मकानी सिज चमकायो जैसा 18,000 आलम रोशन थी वियो। त ही वाक़ियो 1400 साल गुज़री विया, ही 15वीं सदी हले पई, लेकिन उम्मत जी खुशकिस्मती त ॾिसो जो इहे सदियूं नज़र नथियूं अचनि। इहे लॻे थो त ॼण महबूब आयो ई हिन महीने हिन सदीअ में आहे। अल्लाह, सुभान अल्लाह। अच्छा, त ही किथे पाकिस्तान सिंध, किथे अरब जी सरजमीन, लेकिन मोहब्बत वारा इए नथा चवन त मक्के में हुजूर आयो। जंहिंजे भी मीलाद में वींदे इए तो समझे हुजूर आयो या हिते आ। सरकार जी आमद, सरकार जी आमद, हुजूर जी आमद, हुजूर जी आमद। दरगाह फैज हाशमी, दरगाह फैज हाशमी। अज सहणे नबी आवणे,
साड़ी महफिल को रंग लावणे अज सहणे नबी आवणे साडी महफिल को रंग लावणे अज सहणे नबी आवणे साड़ी महफिल को रंग लावणे अज सहणे नबी आवणे साडी महफिल को रंग लावणे आया सहना नबी शान वाला जेंदे मोढ़े ते कंबल है काला सुभान अल्लाह आया सहना नबी शान वाला जेंदे मोढ़े ते कंबल है काला साडियां खुशियां दा अज सामने सारी महफिल को रंग लाने अज सहने नबी आवणे साडी महफिल को रंग लावणे पूरा अरशा तू आमन पिया शहर मदनी दे गावन पिया पूरा अरशा तू आमन पिया शहर मदनी दे गावन पिया छापियूं चवल एड़ा बचड़ा न कह जावणे साडी महफिल को रंग लावणे अज सहणे नबी आवणे साडी महफिल को रंग लावणे रोंदा कासम पिया अपनी जफाते दीदा ला बैठा तेरी वफाते रोंदा कासम पिया अपनी जफाते दीदा ला बैठा तेरी वफाते इन्ना को झिया लुगल लावणे सारी महफिल को रंग लावणे अज सहणे नबी आवणे साडी महफिल रंग लावणे अज सुहणे नबी आवणे साडी महफिल रंग लावणे अज सहणे नबी आवणे साडी महफिल रंग लावणे मुझे दिलबर नबी पाक अलैहि सलाम सा मोहब्बत रखण वारा ही मुझे दिलबर महबूब करीम अलैहि सलाम जो मिलादा हबीब करीम अलैहि सलाम जी खुशिया ही ईमान वारन जला ईदा लजपाल नबी जा उम्मती अल्लाह ताला असा तवा ते पंजी मेहरबानी फरमाई करम नवाजी फरमाई मुझे महबूब अलैहि सलाम सा लौ लाइन वारा उम्मती अल्लाह पाक तो फरमाए लक़द मन्नल्लाहु अलल मुमिनीन इज़ बास फीहिम रसूला सुभान अल्लाह सुभान अल्लाह अल्लाह फरमाए तो ए ईमान वारो मु अमा ते थोरो कयो मु अमा ते एहसान कयो जो मु पंहिंजो महबूब अमा खे ॾिनो आहे दोस्तो को केर भी सखी हुजे हर शे हुन खे ॼण आसान थींदी पर महबूब ॼण ॾुखियो आहे महबूब ॼण ॾुखियो आहे ही अल्लाह ताला असां तव्हां ते पंहिंजी करम नवाज़ी कई मेहरबानी कई असां तव्हां जूं आहूं कबूल अल्लाह ताला कयूं असां जूं इल्तिजाऊं असांजा फरियाद असांजो तड़पण अल्लाह ताला अघायो
ला मकान वारे रब खे रहम अची वियो जो असां हीनन जो हमरा असां उघाड़न खे ढकण वारो रसूल ॾिनई बुखन खे खाराइण वारो महबूब मोकिलियई। दोस्तो पलीतन खे पाक अची मुझे महबूब करीम बनायो, जहन्नम खे अची जन्नती बनायो, जाहिलन खे अची नूर अची अता कई। मुझे महबूब करीम जा उम्मती जॾहिं मुस्तफा अलैहि सलाम आयो बेटा जो रूह तो फरमाए दुरूद पढ़ मुबारक सल्ले अला हबीबना सल्ले अला मुहम्मदिन या रब सल्ले अला। जनी जे गोद में गंद जनी जे गोद में पाबोड़ा पोशाक उनल जी ओताक अज राजा रिझी आयो। अल्लाहु अकबर। अल्लाह ताला पंजी करम नवाजी कई मुझो महबूब करीम अलैहि सलाम जने असां जी अची महमता मेहरबानी फरमाई। ओ दोस्तो असी तमा मथे गाट खण जा काबिल न हुयासी, लेकिन मुझो महबूब जने आयो त गरीबन जा गाट मथे थी विया ऐं बाहन लोने हलिया। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। आयो जाम तमाची किंझर किनारे आयो जाम तमाची किंझर किनारे यारो जाम जे कुल्हे ते ओ मच्छियूं पियो मारे। आयो जाम तमाची या ठटे वारी किंझर ना ठटे वारो समोना ही जहान किंझरा असां तव्हां सब मुहारियूं आयूं। ही कायनात ही जहान सॼो किंझरा असां सब मुहारियूं आयूं। अल्लाहु अकबर। असां जो समो मदीने जो ताजदार आमिना जो लाल सुभान अल्लाह सुभान अल्लाह। तेरे बेटा जो रू तो फरमा तू समो मां गंदरी मुंह में ऐबन लख हीने हिन हाल जी तोखे सब परख कारण रब अलग मता मांगर मटी कारियूं कूरियूं कोझियूं मूर न मोचारियूं खणी वेठियूं वाट ते अज सब खिखीअ जूं खारियूं उन्हनि जूं आरियूं अज तो समेरीअ केर सुणे। आयो जाम तमाची किंझर किनारे आयो जाम तमाची किंझर किनारे यारो जाम जे कुल्हे ते ओ मच्छियूं पियो मारे। आयो जाम तमाची ओ मुझे दिल पर महबूब सा लौलान वाला उम्मती अल्लाह जे इज्जत जो कसमा ओ जन उम्मती जे दिल में तड़प आई हुजूर जी मोहब्बत पैदा थी पे त तू नूरिया समोत मदीने जो ताज। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। जे इश्क लगी वने त तू ससवी होंदे पुनू त मदीने जो ताजदार। जे अंदर में मोहब्बत जो जख्म उम्मती जे सीने में चिमकी उतरे दोस्तो त वो राणो मोहम्मदा तू उन जी मुमला ई सब लजपाल नबी जा लक़ब आहिनि। दोस्तो अमा असी उम्मतूं हीरा आहियूं मदीने जो ताजदार त रांझन। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। मैं रांझन दी रांझन मेडा
माफ थिए कुल झेड़े वो यार हुन आया असाडे वेड़े वो यार रांजू तख्त हजारे दा साईं वो यार इयो तख्त हजारों केड़ो वा इयो भी मदीने जो ताजदार अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर वो मुझो माही नबी ढोलन नबी पुनू भी मुस्तफा जो लकबा दोस्तों राणो भी मदीने जो ताजदारा तो समो भी मुस्तफा जी जाता रांझल भी इमामुल अंबिया जो नामा ही आशिकन इनखे लिकाए ऐं पंहिंजे यार जी सना सुभान अल्लाह सुभान अल्लाह दुरूद बुलंद आवाज से सल्ले अला हबीबना सल्ले अला मुहम्मदिन या रब सल्ले अला करीमना सल्ले अला मुहम्मद मारो चा ॿिया बि घणा ओ मारो चा ॿिया बि घणा पर मुझो पुन्हू सिर सभिन चढ़ी इंदो चांगे ते थींदो वर विलहन मथा माज़ूरन अची हादी धरींद में हथड़ा अल्लाहु अकबर माणक मिट संदो ओ मुझो ऊंदाही में सोझरो हशर वेला हिसाब में छड़े नवी दोम पुसारे सद कंदोम ओ मुझो कोयारो के चढ़णी जिथे अम्मा चे मां कांदी सुञाणा अबो न चे त मां मुंजो पुटा भा न चे त मुंजो भाई दोस्त न चवे मुंजो दोस्ता केर पांजो न करे एड़े मशर जे मैदान में हिकड़े हिकड़े उम्मती जे नाम के सदे ऐं मुस्तफा रहमतु सुभान अल्लाह अल्लाहु अकबर वो लजपाल नबी जखे अल्लाह ताला सरोसर रहमत बनाए मोकलियो अल्लाह पाक तो फरमाए वमा अरसलनाका इल्ला रहमतल लिल आलमीन ए महबूब असां तोखे न मोकलियो सी महबूब असां तोखे न मोकलियो तो कोई जिक्र छा जो आहे महबूब असां तोखे न मोकलियो जियां ॿियनि खे मोकलियो आहे असां ईअं तोखे न मोकलियो आहे जियां ॿियनि जा ॿार मोकलिया आहिनि असां तोखे सरोसर रहमत बनाए मोकलियो सुभान अल्लाह सरोसर अल्लाह वमा अरसलनाका इल्ला मुबश्शिरन व नज़ीरा सुभान अल्लाह मुझा महबूब लजपाल नबी असां तोखे ईअं न मोकलियो जीअं ॿियनि खे मोकलींदा आहियूं असां त तोखे सरोसर बिशारत ॾींदड़ करे मोकलियो आहे जन्नत ॾांहुं सॾींदड़ करे मोकलियो आहे काफ़रनि खे जहन्नम खां ड्रेॼारींदड़ करे मोकलियो आहे दोस्तो सॼे क़ुरान खे तव्हां पढ़ो त अल्लाह ताला महबूब जे मोकलण जो ज़िक्र कयो आहे अल्लाह साईं कंहिं बि जात इहो ॻाल्हि न कई त मूं मोकलियो हो ऐं हाणे मूं पंहिंजे महबूब खे वापसि कयो आहे वापसी जो ज़िक्र ई कोन्हे आदम अलैहिस्सलाम का वठी ईसा रूला तक नबी आया रसूल आया पैगंबर आया वरी अल्लाह ताला उनके वापस करे छड़ियो लेकिन तुझो मुझो माही नबी
सजो कुरान गवाही तो जे हर जाते रब चे त मूं मोकलियो आ का भी जाते वापस जो जिक्री कोने आहे छो ईसा रूहला के अल्लाह ताला जिंदा ही खड़ा वरतो खड़ाई अल्लाह फरमा तुम आसमान ते खड़ा वरतो बेन मौत जो जायको चखियो छा ख्याल आहे साईं बेन नबियन मौत जो जायको चखियो त विया न जब मौत जो जायको चखियो वो वियो हिन दुनिया में हिजरत करे वियो महबूब जे वापसी जो जिक्र कोने सूफी साहब छो गाल नुक्ते जी सब हाफिज़ कुरान घणे तादाद में आलिम वेठा हो मां हिकिड़ो मिस्कीन गरीब अवां जो खिदमतगार तवां जी खिदमत में सवाल तो कयां त जन्नत में मौत थींदो जन्नत में मानू वने पो मौत थींदो अच्छा ठीक हाने वरी अने को सवाल तो कर वो इहो आ त जन्नतुल रियाज जन्नत हुजूर अलैहिस्सलाम जो हिंजर तख्तगाह किथे आ न मदीने में न जन्नत में जन्नत रियाज अल्लाह फरमाए थो त मुझे जन्नत में भलो जो टुकुर भले में भलो जो बाग आ भले में भलो जो हिस्सो आ वो आहे जन्नतुल रियाज अवा फतवा दिनी त जन्नत में मौत न ईंदो इहो भी तव्हां चयो त इहो जन्नत में भलो टुकरा भले में भलो हिस्सो आ त महबूब करीम अलैहिस्सलाम अगर मौत जो जायको चखे हां असी सूफी तन मञू आ जन महबूब करीम अलैहिस्सलाम इन जन्नत खां ॿाहिर हुजना भाई मौत अची वियो हुजूर अलैहिस्सलाम मौत जो जायको चखियो वो सहाबा इकराम सरकार के खणी इते अची जन्नतुल रियाज में हुजूर अलैहिस्सलाम के आराम जी जगह दिनो त कुछ मामलो समझ में अचे थो लेकिन ही मामलो इए कोने ही मामलो इए कोने हुजूर जिथे आराम फरमा आयन महबूब करीम अलैहिस्सलाम उते ही आराम में होया तो जन्नत में तो मौत आहे ही कोन जन्नत में मौत आहे ही कोन तो हुजूर अलैहिस्सलाम जी जात पाक जिया ला मकान खां आया हा अज भी इहे ही आहिन सुभान अल्लाह अज भी सब ही बशरत जो फार्मूलो मिट्टी हवा पानी बाह आहे पंजो रू यो सजो फार्मूलो हितां जो आहे मिट्टी भी हितां जी आहे हवा भी बाह भी पानी भी इन्हें बशरी लिबास में इन्हें बशरी जामे में वाहिद मुस्तफा जी जात आ सुभान अल्लाह जंहिंजे बशरत जो फार्मूलो भी हितां जो कोने सुभान अल्लाह हकीकत जो फार्मूलो भी ला मकान खां
सुभान अल्लाह। ऐं बशरी जामे जो लिबास भी ला मकान खां। आका जी जो ज़ाहरी हुजन भी बेमिसल, आका जो हकीकत भी बेमिसल, याने मामलो इहो निकतो, गाल इहा साबित थी वई त दोस्तो तुंहिंजे मुंहिंजे नबी जहिड़ो अल्लाह ताला ठाहियो पैदा ही न कयो आहे। सुभान अल्लाह, सुभान मुंहिंजे महबूब जहिड़ो को भी हाय हाय वक़्त बशरी दा हिस ओला फकत बशरी दा हिस ओला जिवें कुरान ते चोला मता अख विच पवई फुल्ला पता पड़वाल क्या पुछ दई। इथा फरशात है वसदा उथा अरशां दी दिल खसदा इथा उथा हिक वसदा असल दी गाल क्या पुछ दई। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। सल्ले अला हबीबना सल्ले अला मोहम्मद या रब सल्ले अला करीमना। कोई मिसल न ढोलण दी, कोई मिसल न ढोलण दी, है कोई मिसल न ढोलण दी, कोई मिसल न ढोलण दी। चुप कर मेहर अली इथे जा नहीं बोलण दी, इथे जा नहीं बोलण दी, इथे जा नहीं बोलण दी, इथे जा नहीं बोलण दी। मुझे दिलबर नबी पाक अलैहिस्सलाम सा मोहब्बत रखण वारा हिन पाक महीने जे अंदर तू जो मुझो माही नबी सोहणो नबी ढोलण नबी। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। अल्लाहु अकबर। हिन पाक महीने जे अंदर 12 तारीख सूमर जी रात ओ जन्मल प्रिय फुटण जो टाइम थो। अल्लाह ताला जी ज़ात पाक सब पंजू हकीकतूं नबी पाक अलैहिस्सलाम जी ज़ात पाक में पंजो हुस्नो जमाल ओ सजो हुस्न सजो कमाल सब नेमतूं ऐं बरकतूं तुझे मुझे महबूब के पेकर बनाए अल्लाह ताला जी ज़ात पाक मक्के जे सरजमीन ते मोकलियो। ओ जद महबूब आयो अल्लाह फरमाए तो मां वो महबूब अवा खे दिनो वा जे इनखे दिठो जन मूरब। सरकार जी आमद, सरकार जी आमद, हुजूर जी आमद, हुजूर जी आमद। जह महबूब खे दिठो ओ उन अल्लाह जे ज़ात जे हकीकत खे दिठो जहां महबूब जे ज़ात पाक जी तहज़ीम कई उन्हें अल्लाह जी तहज़ीम कई। जहां महबूब करीम अलैहिस्सलाम जे हुक्म जी तामील कई उन्हें अल्लाह जे ज़ात जे हुक्म जी तामील कई। वो तुझो मुझो सोहणो नबी हिन पाक महीने जे अंदर तशरीफ वठी आया। ही सब खुशूं ही सब ईदूं उन मुस्तफा जो सदको आहे। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। आशिकन ता जी मोहब्बता पंहिंजे नबी सां तन हुजूर अलैहिस्सलाम जे आमन जे ला खुश आहिनि। मुझे हबीब अलैहिस्सलाम सां मोहब्बत रखण वारा जंहिं उम्मत जो ही हाल आहे त दोस्तो हिन महीने खे ॾिसी करे दुख विसरी विया, बुखूं विसरी वयूं, परेशानियूं विसरी वयूं, तंगियूं विसरी वयूं, हर को खुश नजर थो अचे। ओ मुंहिंजा हबीब सां मोहब्बत रखण वारा त जकी क़यामत जे ॾिहाड़े जॾहिं मुस्तफा निकाब हटाए ऐं उम्मत खे दीदार कराईंदो त हीअ उम्मत नफ़्सी नफ़्सी न कंदी, नबी नबी कंदी। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। मरहबा, मरहबा।
सुभान अल्लाह। नबी नबी कंदी, नफसी नफसी न कंदी, ये सब नबी नबी वारा है। बेशक। वाह सजण तो ईद कराई, वाह मदनी तो ईद कराई, अल्लाह नेणन जेता नजारे जी, वाह वाह नेणन जेता नजारे जी, वाह सजण तो ईद कराई, वाह सजण तो ईद कराई, अल्लाह नेणन जेत नजारे जी, वाह वाह नेणन जेत नजारे जी, वाह सजण तो ईद कराई, वाह सजण अखड़न में इसरार छुपाए, अखड़न में इसरार छुपाए, सुभान अल्लाह। अखड़न में इसरार छुपाए, अखड़न में इसरार छुपाए, अल्लाह रिया का जल रुख सारे जी, और यक जल रुख सारे जी, वाह सजण तो ईद कराए, वाह मदनी तो अज ईद कराए, अल्लाह नेणन जेत नजारे जी, अल्लाह नेणन जेत नजारे जी, वाह सजण तो ईद कराई, वाह सजण तुझे अचण सां दिल खुश जो थियड़ी, तुझे अचण सां दिल खुश जो थियड़ी, तुझे अचण सां दिल खुश जो थियड़ी, तुझे ॾिसण सां दिल खुश जो थियड़ी, अल्लाह सार लथई सिक वारे जी, वाह सजण तो ईद कराए, वाह सजण तो ईद कराई, अल्लाह नेणन जेत नजारे जी, वाह वाह नेणन जेत नजारे जी, वाह सजण तो ईद कराई, वाह सजण तो सचल जे घर मुर्शिद आया, सुभान अल्लाह। इन मीलाद में सुहिणो अरबी आया, अल्लाहु अकबर, सुभान अल्लाह। अल्लाहु अकबर। जॾहिं महबूब अचे तो मेज़बान छा रखे, छा कुर्बान करे। ओए होए, ये वॾो एहसान आ, वॾो करम आ। अगर तुझे जान दी तो ये भी तेरी थी अता, अगर तुझे जान दी तो ये तेरी थी अता, शर्मिंदगी तो ये है जो मैंने तुझे क्या दिया। ए जज्बे इश्क़े तूने बड़ा मर्तबा दिया, मुझे दरे रसूल का मंगता बना दिया, एहसान न भूलूंगा आकाए उम्र भर। एहसान ही एड़ो एहसान आ जो इन एहसान खे न मञे वो पी जो पुट कोने। एहसान न भूलूंगा आकाए उम्र भर, आंखें मिला के तूने रब से मिला दिया। ए जज्बे इश्क़ तूने बड़ा मर्तबा दिया, मुझे दरे रसूल का मंगता बना दिया। उनकी नवाज़िशों का कैसे करूं बयान, खैरात लेने आया था सुल्तान बना दिया। ए जज्बे इसके तूने बड़ा मर्तबा दिया, मुझे दरे रसूल का मंगता बना दिया। ए इसके नबी तूने अजब रूह फूक दी। सुभान अल्लाह।
सुभान अल्लाह। एकड़ो रूह अल्लाह फूकियो ऐं हिते जॾहिं हुजूर अलैहिस्सलाम पंहिंजी महिरबानी कई न त वरी ॿियो रूह मुस्तफ़ा जी मोहब्बत अता कयो ऐं इसके नबी तूने अजब रूह फूक दी ऐं इसके नबी तूने अजब रूह फूक दी मस्तू ने तेरे दर को काबा बना दिया ए इसके नबी तूने अजब रूह फूक दी मस्तू ने तेरे दर को काबा बना दिया ए जज्बे इसके तूने बड़ा मर्तबा दिया मुझे दरे रसूल का मंगता बना दिया अगर तुझे जान दी तो ये भी तेरी थी अता अल्लाह अकबर ए मुझा माही नबी जन तू पंजी करम नवाजी करे आए त मेजबान तो चे या रसूल अल्लाह एहसान त लाए न तो सगा पर छा रखा छा तो ता कुर्बान कया बच्चा कुर्बान कया सोच में ये भी तुझा धियूं कुर्बान कया ये भी तुझू पुट कुर्बान कया ये भी तुझा घर जा तन भी तुझो इरादो कयो त सब कुछ जो वारस तू आ बाकी जान तो ता कुर्बान कया जिन मर पंजी जान में हथ विधो कुर्बान करण जे ला आवाज आयो त या जान भी मुस्तफा जी अगर तुझे जान दी तो ये भी तेरी थी अता शर्मिंदगी तो ये है जो मैंने तुझे क्या दिया ए जज्बे इसके तूने बड़ा मर्तबा दिया मुझे दरे रसूल का मंगता बना दिया हबीबना सल्ले अला सज्जल जे घर मुर्शिद आयो हिन मीलाद वारन वट सुनो अरबी आयो अल्लाह लिखो गुलामी बेचारे जी अल्लाह लिखो गुलामी बेचारे जी वाह सजण तो ईद कराए वाह अरबी तो ईद कराए वाह मदनी तो ईद कराए अल्लाह नेणन जेता निजारे जी वाह नेणन जेता निजारे जी वाह सजण तो ईद कराई वाह सजण तो ईद कराई अल्लाह अकबर तुझे मुझो महबूब करीम लजपाल नबी सुनो नबी हिन पाक महीने जे अंदर आया महबूब जो अचण बि बेमिसल फरीद पाक तो फरमाए लुक लुक चढ़ कोठे ते चेतो त लिकी लिकी ऐं इन कोठे ते चढ़ियुसि फरीद पोइ छा ॾिठी चेतो त ॾिठम त हर घर में बाह पई ॿरे हर घर में लुक लुक चढ़ कोठे ते ॾिठम बरदी पई घर घर अग फरीद या नई ॻाल्हि त कोन्हे मानी पचाईंदा हूंदा चाह काढ़ींदा हूंदा सालन पचाईंदा बाह त हर कंहिंजे घर में बरंदी आहे तो का नई ॻाल्हि त न कई अल्लाह अकबर ॾिस आशिक जो जेको मामलो नज़रियो कुछ ॿियो आहे लुक लुक चढ़ कोठे ते ॾिठम बरदी पई घर घर अग मैं सोचा हिक मैं मुठड़ी पर इथे लुटिया सारा जग मुंह चयो त पहिरियां मुंह ते सोचो त मां ई हिकिड़ो तड़पां थो पर ॾिठम त हर कंहिंजे घर में बाह बरे पई ओ इहा काठन वारी बाह न इश्क वारी लुक लुक चढ़ कोठे ते ॾिठम बरदी पई घर घर अग मैं सोचा हिक मैं मुठड़ी पर इथे लुटिया सारा जग मेरा नबी
ओ सोहना नबी मेरा नबी, ओ प्यारा नबी, तेरे जिहां कोई नहीं मेरा नबी, ओ सोहना नबी, तेरे जिया कोई नहीं मेरा नबी, ओ बलगल ओला बेकमाल ही, सुभान अल्लाह, बलगल सुभान अल्लाह, बलगल ओला बेकमाल ही, कशफत जाबे जमाल ही, हसनत जमियो खिसाल ही, सल्लु अलैहि व आलिही मेरा नबी, ओ प्यारा नबी मेरा नबी, ओ सोहना नबी, तेरे जिहां कोई नहीं मेरा नबी, ओ सोहना नबी, तेरे जिहां कोई नहीं मेरा नबी, ओ प्यारा नबी, तेरे जिया कोई नहीं, थाई अब्द सड़ वेंदे उथा रब नाल मिल वेंदे, इथाही अब्द सड़ वेंदे उथा रब नाल मिल वेंदे, दिमागा को चक्कर देंदे, ए उल्टी चाल की चलदी मेरा नबी, ओ प्यारा नबी, तेरे जिहां कोई नहीं मेरा नबी, ओ प्यारा नबी, तेरे जिहां कोई नहीं मेरा नबी, ओ सोहना नबी, ओ सोहणो महबूब, सुभान अल्लाह, ओ ढोलन नबी, सुभान अल्लाह, मोहन नबी, सुभान अल्लाह, दिल ठरई थी, सुभान अल्लाह, माशाअल्लाह माशाअल्लाह माशाअल्लाह। जेतिरो हुजूर जे लाइ ख़ुशि थींदव न, अल्लाह तव्हांखे एतिरो ई ख़ुशि कंदो। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। ही ख़ुशी जो नशो आहे, हुजूर जे आमन जे मोहब्बत जो नशो आहे। अॼु ग़म यादि कोन्हनि, ॾुख यादि कोन्हनि, परेशानियूं यादि कोन्हनि, कर्ज़ यादि कोन्हनि, मर्ज़ यादि कोन्हनि, ॾेती लेती यादि कोन्हे, जिधर देखता हूँ तू ही तू, तू ही सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। भी नजर अचे थो, लजपाल ही नजर अचे थो। दुनिया मस्त लगी पई आहे, जंहिंजे नाम ॿुधण सां दुनिया मस्त आहे, त उन जे ॾिसण जो छा आलम हूंदो। ओए हाय दुरूद बुलंदा सल्ले अला हबीबना, सल्ले अला मोहम्मदिन, या रब सल्ले अला करीमना, सल्ले अला मोहम्मदिन। तुंहिंजो मुंहिंजो माही नबी लजपाल सुहिणो मुस्तफ़ा अलैहि सलाम आया, इन ग़रीबन जे मिस्कीननि ते रहमत जो छट झुलजी विया। भिटाई थो चए मुंहिंजे मदाइन जी जन कल पिरियां पई, कॾहिं न थिया कोसा, डोरा पो ॾेई साजन सभई मुंहिंजो ढकियम ढोल ढिलाई। बाबा साईं सब ॻाल्हियूं, ये शेर, ये नातू, ये रक्स, ये नचण, सब हक़ आहिनि। उन सां गॾोगॾु इन ॻाल्हि खे बि सोचणो आहे त महबूब जॾहिं आयो त पैगाम कहिड़ो ॾिनई। सम्झो था, हाणे तव्हां मोहब्बत सां मूंखे सॾियो, मां जेका ॻाल्हि चवां तव्हां उहो चवण न कयो त मां ख़ुशि थी वेंदुसि। तव्हीं छा बि मुंहिंजे लाइ कयो,
खुशी थींदी। त दोस्तो हुजूर जे अचण में पाण खुश आहियूं। हुजूर जे अचण में पाण जेको खुश आ भई त मथे खणो। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। पाण खुश आहियूं, इहा पंहिंजी खुशी आहे। लेकिन हाणे हुन त पंहिंजी इनायत कई, करम कयो, हाणे हुजूर खे खुश रखणो आहे। हाणे हू अची ऐं असांखे खुशियूं ॾिनई, असांजे लाइ ईदूं खणी आयो। लेकिन हाणे जेको आयो आहे वो खुश कीअं थी वञे। अवां पाण ई ॾिसो, अवां खां मूं फतवा पुछी, तव्हां छेला कुहो, बकर कुहो, पखी आणियो, तितर आणियो, छा आयो, लेकिन मुंहिंजो चवण तव्हां न कयो त मां ख़ुशि थींदुसि। हाँ? त हुजूर आया, असां तव्हांखे घर घर में खुशियूं अता कई। लेकिन हाणे जेको मेहमान आयो आहे तो असां वटि, उहो कीअं ख़ुशि थी वञे, मज़ो त पोइ आहे न। त उहो भत सां त ख़ुशि कोन थींदो बाबा, उहो इन तुंहिंजे पैसनि सां त ख़ुशि कोन थींदो। वो खुश तॾहिं थींदो जॾहिं उन जो हुक्म मञबो आहे। हाँ? जॾहिं हुन जे हुक्म जी तहमील कबी, जॾहिं लबैक चइबो, हाँ, पो उहो मेहमान खुश थी वेंदो। त ही सब जेके रस्मूं आहिनि जायज़ आहिनि, सुहिणियूं आहिनि, नुक़सान में न आहिनि, नफ़े में आहिनि। पर दोस्तो इहो तो मीलाद कयो, हुजूर जे लाइ खुशी कई, तो पंहिंजे दिल खे ठंडक ॾिनी। हाणे जॾहिं एतिरी करीमी हुन कई आहे त हाणे हुन खे बि तूं ख़ुशि रख न। मज़ो त पोइ आहे जॾहिं हू आयो ऐं हू राज़ी थी वञे, हू ख़ुशि थी वञे। त ख़ुशि तॾहिं थींदो जॾहिं महबूब जे हुक्म जी तहमील कंदासीं। त महबूब जो आयो त लजपाल महबूब अची असांखे अल्लाह जे तरफ़ रुजू कयो, मौला जे तरफ़ झुकायो। आका अलैहि सलाम महबूबे खुदा अची दूरी खत्म कई, असांजे दिलनि में गैर, नफ़रतूं, बुग़्ज़, हसद, हिक ॿिए जे लाइ नफ़रतूं, इनखे मुस्तफ़ा दूर करायो। आका मोहब्बत जो पैगाम ॾिनो, आका अची गंढियो, महबूब अची गंढियो। त हुजूर तॾहिं राज़ी थींदो जॾहिं पाण उन हुक्म जी तहमील कंदासीं। सम्झो था न, आका अलैहि सलाम जो हुक्म कयो, मुस्तफ़ा अलैहि सलाम जीअं उम्मतन खे सबक ॾिनो। अल्लाह पाक ॾिसो न एहसान दोहराए ऐं रब करीम बयान कयो आहे त पोइ आयो छा जे लाइ, लक़द मन्नल्लाहु अलल मुमिनीन इज़ बअस फ़ीहिम रसूला। सुभान अल्लाह। एहसान कयो, शानदार रसूल मूं ॾिनो, वो छा जे लाइ आयो? अल्लाह फरमातो यतलू अलैहिम आयाती, अवां खे क़ुरान करीम जूं आयतूं सिखारी, क़ुरान करीम जूं क़ुरान सिखारी। यतलू अलैहिम आयातिही व युज़क्कीहिम, अवां जे सीननि खे पाक कई। साॻो जुमिलो ईंदो, माना तकबर, हठ, हसद, बुग़्ज़, नफ़रतूं सब खत्म कराई। उन जगह ते अल्लाह जो ज़िक्र, सुभान अल्लाह, मुस्तफ़ा जी मोहब्बत सां आबाद कई। अल्लाहु अकबर। यतलू अलैहिम आयातिही व युज़क्कीहिम व युअल्लिमुहुमुल किताब वल हिकमा। सुभान अल्लाह। इहो मुस्तफ़ा पैगाम खणी आयो, इहो ई तरीक़ो हुजूर अलैहि सलाम सेखारियो। हाणे उम्मती जो कमा त अमल करे,
आहे जेको उम्मती अमल कंदो त उनखे मुस्तफ़ा हिते ई दुनिया में दीदार कराईंदो। सुभान अल्लाह। मुस्तफ़ा जे लाइ मोहब्बत कयो, 5 वक्त नमाज जी पाबंदी कयो। नमाज वॾी नेमत आहे। अल्लाह जो ज़िक्र कमायो, नफ़रतूं न फैलायो, कंहिंसां दुश्मना न कयो, दूरी ख़त्म कयो, करीब थी वञो, मोहब्बत हिक ॿिए जो एहतराम कयो, इज्जत कयो, प्यार कयो, भाईचारो, नफ़रतूं ख़त्म थी वेंदियूं, सॼो मुल्क मलीर थी वेंदो। सुभान अल्लाह, सॼो सुभान मुल्क अल्लाह। मलीर थी वेंदो। रात जो उथो, रात जो अल्लाह पाक तो फरमाए, हजरत दाऊद अलैहिस्सलाम का फरमाए, दाऊद अलैहिस्सलाम तो फरमाए त करीम रब तो फरमाए त ए दाऊद अलैहिस्सलाम, जो भी मुझो बंदो मुडा पंध करे ईंदो आहे त पोइ मां रब उन ॾे ड्रोड़ करे वेंदो आहियां। खुदा जो कसम पाण मरी वञूं, ज़िंदा कयूं जंहिंजा लाइक़ न आहियूं। अम्मा नथी भॼी अचे, अबो नथो भॼी अचे, अबो नथो अचे, अम्मा नथी अचे, दोस्त नथो अचे। ही करीम रब जो करम ॾिस। अल्लाह फरमाए थो त मुंहिंजो बंदो जॾहिं मूं विखूं खणी ईंदो आहे, पंध करे ईंदो आहे, पोइ मां रब उन ॾे ड्रोड़ करे वेंदो आहियां। उन ॾे ड्रोड़ करे वेंदो आहियां। केॾो करीम आहे, केॾो हो मेहरबान आहे, केॾी उन जी शफ़क़त ऐं करीमी आहे। अल्लाह फरमाए थो त मां पंहिंजे बंदे जो इहे इंतज़ार कंदो आहियां, इहे इंतज़ार कंदो आहियां। ए दाऊद, मां बंदे जे अचण जो इहे इंतज़ार कंदो आहियां जीअं अम्मा विछड़ियल पुट जो इंतज़ार कंदी आहे। मां जो पुट गुम थी वञे, उन अम्मा खां को पुछे क़दर, हर वक्त जहान सुमी निंड कंदो आहे, अम्मा जूं नज़रूं दरवाज़े में हूंदियूं, अलाए मुंहिंजो बच्चो केॾी महिल दरवाज़े खां टुपी ईंदो। अल्लाह पाक तो फरमाए, ए दाऊद, मां पंहिंजे बंदे जो इहे इंतज़ार कंदो आहियां त मुंहिंजे दरवाज़े ते केॾी महिल थो अचे त मां सभु कुझु माफ़ करे छॾियां। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। सभु कुझु माफ़ करे छॾियां। उहो करीम आहे, उन जो ज़िक्र कमा, नमाज जी पाबंदी कर, मुस्तफ़ा अलैहिस्सलाम जी सुन्नतनि जी पाबंदी कर। जो मुस्तफ़ा अलैहिस्सलाम हुक्म ॾिनो आहे, आका ॾिनो आहे, उनखे मज़बूती सां पकड़ियो। जंहिंजे लाइ मना कई आहे उनखे हराम करे छॾियो। ही कुर्बान दिलबर नबी पाक अलैहिस्सलाम जे गुलामनि जे मोहब्बत तां हुज़ूर अलैहिस्सलाम फरमायो, सहाबो कच्ची थूम न खायो, कच्चो बसर न खायो, छो जो अवां नमाज पढ़ंदो, मस्जिद में ईंदो, अवां जे मुंह में बदबू थींदी त फ़रिश्ता तव्हां खां पासो कंदा। फ़रिश्ता उन बदबू फ़रिश्तनि खे न वणंदी आहे, इन जे करे कच्चो बसर न खायो। जॾहिं महबूब इहो हुकुम कयो त के अहिड़ा सहाबा हुआ जिन इनखे मुर्ग ई ख़त्म करे छॾियो, न खाइबो, कच्चो या पको। हालांकि हुजूर मना त न कई, फरमायो त कच्चो न खायो, पर के सहाब अहिड़ा हुआ जिन महिल हुजूर जे ज़बान पाक मां इहो हुक्मनामो ॿुधऊं न, उन्हनि कसम खणी छॾियो, मुंहिंजा मौला तुंहिंजे इज़्ज़त जो कसम आहे, जेका महबूब करीम जंहिं शइ जे लाइ मना कई आहे, वरी सॼी उम्र असां थूम या बसर न खाईंदा। उम्मुल मोमिनीन अम्मा आशा सिद्दीका, अल्लाहु अकबर, जहान जूं मायरू आशिया जे इज्जत तां कुर्बान। अम्मा पाक दी फरमाए त मूं हिकड़ी रात, उहा रात जेका हुई हुजूर अलैहिस्सलाम जी वारी मुंहिंजे घर हुई।
सो मूं माखी खाधी हुई। माखी शिफा है। माखी जूं एतिरियूं बरकतूं आहिनि, एतिरियूं उन जूं बरकतूं आहिनि जो मरी वञण वारे माण्हू जे चपन ते लाए छॾिजे त उन खां मुनकर नकीर पुछाणो न कंदा। एडी माखी में बरकतूं त अम्मा को ॾोह त कोन कयो। अम्मा साइण माखी खाधी। हुजूर अलैहिस्सलाम घर तशरीफ वठी आया। महबूब करीम जे करीब जॾहिं हुजूर करीब थिया त पाण फरमाया त आशिया तो माखी खाधी आहे। अर्ज कई हा या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मूं माखी खाधी आहे। पाण फरमायो त तो गुरड़ी न कई आहे, मुंहुं साफ़ न कयो आहे। माखी खाधी आहे पर मुंहुं साफ़ न कयो आहे। इन जी हवस जेका सा मूंखे सही नथी लॻी। अम्मा आशा सिद्दीका उथी, अखनि मां नार वहनि था। अम्मा साइण उथी कई मरतबा मुंह खे साफ़ कई त या हवस वञे, मूंखां ग़लती थी। अल्लाह जे दरबार में सिर झुकाए ऐं सजदे में दुआ घुरी, मौला मां कसम थी खणा तुझे इज्जत जो त आशिया सॼी उम्र वरी माखी न खाईंदी पर ही माफ़ी मिले। हालांकि ॾोह त कोन हो, ॾोह त कोन हुयो, ग़लती त कोन हुई। माखी जूं हे अज़मतूं आहिनि। ऐं हेॾां त दोस्तो नबी पाक अलैहिस्सलाम पंहिंजे गुलामनि खे रुगी एड़िन शयुनि ॾे इशारो कयो त हुननि इएं सम्झो त इहा शइ पकल हुजे या कची हुजे, इस्तेमाली नाहे करणी। ये महबूब जे राज़ी करण जे लाइ तॾहिं अल्लाह ताला उन्हनि जे शान खे बुलंद कयो, तॾहिं अल्लाह ताला उन्हनि जे मक़ाम खे बुलंदी अता कई। पर अॼु बि जे उम्मती उन्हनि जी पैरवी कंदो त उन जो शान बि बुलंद। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। रात जो उथो, ये आखिरी ये तबलीग समझो था ना, तबलीग आई ऐं जरूरी है। तबलीग जरूरी है। मानू सालिया थियन, मानू नेकोकार बन तो मुस्तफा राजी थी पे, मुस्तफा राजी थी पे। लजपाल नबी जी पैरवी कर, अल्लाह जे कामिल वलियन सां मोहब्बत रख, उन्हनि जे जिक्र जे हलके में वञ। जिक्र कंदे 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 बंदो हिकड़े ॾिहाड़े खुद जिक्र थी वेंदो आहे। खुद एडो करीम आहे, एडो करीम आहे। मौलाना रूम रहमतुल्लाह ताला मसनवी शरीफ में हिकिड़ो वाक़ियो आंदो आहे। शौक़ आहे ॿुधण जो? टे मिनट घणो थियो। नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम या उम्मती मौलाना रूम रहमतुल्लाह ताला मसनवी शरीफ जे अंदर वाक़ियो लिखियो आहे। मौली मोहम्मद मिस्री चवंदो आहे त साईं ने असांजे इलाके जा माण्हू चवनि था त साईं सूफी साहब रुगी भला मसनवी जी ॻाल्हि कंदो आहे, ॿिया किताब कोन्हनि छा? बस साईं जे इलाके जा के वॾा लाडला जवान आहिनि। बाबा मसनवी ॿिया किताब जेके आहिनि उहे बि सभु फना थींदा, पर अल्लाह जो क़ुरान फना न थींदो। मौलाना रूम जी मसनवी भी बका है, फना न थींदी। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। हर वली, हर औलिया, हर आरफ मसनवी मां सबक वरता है। मसनवी सजी मार्फता, मसनवी सजी मार्फता। मसनवी मामूली किताब कोने,
जेकॾहिं ये असांजा आलिम सगोरा मसनवी पढ़न त सब वली बणजी वञनि। हाँ पर बेखबर इन जे करे आहिनि जो एॾा उन्हनि जो रुख कोन्हे, एॾा इन्हनि जो मामलो कोन्हे त मुंहिंजे महबूब अलैहिस्सलाम सां मोहब्बत रखण वारा। वो मसनवी शरीफ जे अंदर मौलाना रूम वाक़ियो लिखियो आहे त हिकु शख्स हो, वो चुंगारी वॼाईंदो, चुंगारी साज़ आहे। माशाअल्लाह माशाअल्लाह, पंहिंजे ज़बान में चंगा। हाँ वो चंगारी वॼाईंदो। ॾाढो हिन वक़्तु अहिड़ो माण्हू कोन थो सुझे। असांजो हिकिड़ो सोट हूंदो, उहो वॼाईंदो। पुराणे दौर में मेलनि ते इहे शयूं ईंदियूं, बेसुरियूं बि ईंदियूं। हाणे ख़बर न आहे, असीं त मेलनि ते वञूं कोन था, अलाए मिलनि था अलाए नथा, पर चंग वॼाइण वारो कोन थो मिले। त दोस्तो मौलाना रूम तो लिखे त उहो शख्स वो चंगारी वॼाईंदो, पर एतिरी उन में मोहब्बत हुई जो माण्हू मस्त थी विया। अची नाम उन जो बुलंद थियो, हज़ार माण्हू उन साज़ ॿुधण जे लाइ ईंदा हा। त जेॾीमहिल जवानी हुई न, असांजो महिरबान फ़कीर वेठो आहे, गाए बि ॾिठो अथसि, वरी जो इहो एक्सीडेंट थियो त वरी इहो बि रंग ॾिठई, त पोइ ॾिसो त केरु अचे पियो तव्हां ॾे, ॿुधा अचे पियो केरु? घटि माण्हू साॻो। हाँ त ईअं ई थींदो आहे। मुंहिंजा साईं अची जो चुंगारी वॼाए त अमीर ग़रीब सब मेड़ बणजी वञनि। अची पोढ़ो थियो, बुढ़ड़ो थी वियो। हाणे छा करे? हाणे माण्हू हटण लॻा। वो माण्हू हिन खे ॻोल्हींदा, हाणे माण्हुनि खे ही ॻोल्हे त आहे को ॿुधण वारो। अहिड़ा दौर ईंदा आहिनि। नात खाननि खे ॾिस, गवियनि खे ॾिस, ॻाइणनि खे ॾिस, मुक़रर आलमनि खे ॾिस। आहे जॾहिं बीमारी जे हालत में वेहनि था त पोइ माण्हू वञनि था। ॿुधो, इहो बि मामलो अची वियो आहे त इन ॻाल्हि खे रोशन करे छॾियो त छो ईअं नथो थिए। बाबा ही बादशाह है न, बादशाह अल्लाह ताला इन्हनि खे इसमे आज़म हिते ॾींदो आहे। हिते छा निराड़ ते इसमे आज़म, तॾहिं जहान उन्हनि जी सलामी कंदो आहे। मुक़रर क़ुरान पढ़ण वारो कारी जेके सॼी दुनिया घणी चाहे त इन जे आवाज़ में अल्लाह इसमे आज़म ॾिनो आहे। गवियो कवाल ॻाइणो घणी माण्हुनि जी चाहत थिए त उन जे आवाज़ में अल्लाह ताला इसमे आज़म ॾिनो आहे। सरदार वॾे नाम वारो दुनिया हर तरफ़ रुजू थी थे त समझो त इनखे इसमे आज़म मिलियल आहे। पोइ जेॾीमहिल इसमे आज़म फुरबो आहे न त नवाज शरीफ जो हाल छा आहे। त पोइ इन्हनि आलमनि खां इसमे आज़म फुरजी वेंदो आहे। अहिड़नि कारनि खां, अहिड़नि गवियनि खां इसमें आज़म फुरजी वेंदो आहे। लेकिन अल्लाह जा ज़ाकिर बंदा, अल्लाह वारा, अल्लाह ताला उन्हनि जे आवाज़ में इसमें आज़म न ॾींदो आहे, उन्हनि जे पेशानी में न ॾींदो आहे, उन्हनि जे दिल जे अंदर रब करीम इसमें आज़म ॾींदो आहे। उहे ज़िंदा हूंदा आहिनि तॾहिं बि दुनिया मञंदी आहे, मरी वेंदा आहिनि तॾहिं बि दुनिया मञंदी आहे। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। आयो समझ में? ही अहिड़ी ॻाल्हि तव्हां न ॿुधी हूंदी। उन्हनि जे मज़ारनि ते बि दुनिया सलामी थी करे। छो
जो ॿियो इसमें आज़म आवाज़ वारो फुरजी वेंदो आहे बेअदबी जे करे का खता थी फुरजी वेंदो बादशाह खां फुरजी वेंदो आलिम मुकर्रर खां फुरजी वेंदो कारी खां फुरजी वेंदो सरदार खां फुरजी वेंदो जे अदब न कंदो त बाक़ी रहिया ज़ाकिर बंदा अल्लाह वारा उन्हनि जे पेशानी में कोन हो उन्हनि जे दिल में खुदा रखियो हो इन जे करे कब्र में चाहे सुता पिया हुजनि तॾहिं बि उन्हनि जी कब्र मुनवर लॻी पई आहे सुभान अल्लाह सुभान अल्लाह त हाणे अचो त उन चुंगारी में इसमें आज़म हो पे वॼाई लेकिन वक्त अची वियो इसमें आज़म फुरजी वियो हाणे छा करे केर ॿुधण वारो कोने उन सम्झो त हमेशा मुंहिंजी इहा हुकूमत हूंदी हमेशा माण्हू मूंखे चाहींदा हमेशा मुंहिंजो इहो दौर हूंदो लेकिन मुंहिंजे दिलबर नबी जा उम्मती वक्त जेको आहे बुज़ुर्ग फरमाइनि था त बर्फ जे मिसल आहे वक्त ही टाइम जेको आहे न मिसाल बर्फ जे आ जे कम आणींदोस त कम ईंदव न त गरी वेंदी चार शयूं जेके वापसि न ईंदियूं वक्त जेको गुज़री वियो वरी वापसि उम्र जेका गुज़री वई वरी वापसि खीर जेको ॾुधो थड़नि मां ज़बान मां जेके इल्फाज़ निकिता वरी वापसि न ईंदा त इन जो कदर कयो इन्हनि शयुनि जो कदर कयो टेम वॾी गनीमत आहे इन टेम खे ज़ाया न कयो इन मां कुझु हासिल कयो पंहिंजे रुठल राणे खे राज़ी करे वञो अल्लाहु अकबर ॻाल्हि वधंदी वञे थी ओ दोस्तो इहो फनकार चंगारी वॼाइण वारो हाणे जेॾी महिल ज़ैफ़ उमिरि थियो ॿुढड़ो थियो हाणे किथां गुज़र करे वो त पे ऐश कई पिया माण्हू पैसा छटींदा हाणे केर ही जे साम्हूं ते त माण्हू गस मटा वञनि मतां ख़ैरात घुरे आख़िर मजबूर थी मौलाना रूम तो लिखे त मजबूर थी ऐं पाण जेको सो रोईंदे चुंगारी खई ॿुधो पिया थकड़ी त न पियायो चुंगारी खई दिल में ओ जेको वक्त हिन ज़ाया कयो ओ याद पियो ओ याद पियो आसमान ने निहारे ए मुंहिंजा अल्लाह मां भुलिजी वियुसि मूं चयो त इहे सदाई माण्हू मूंसां ईअं वाॻियल हूंदा अल्लाहु अकबर बिटाई थो चए मारू मिट मलीर जा सभई परख्यासू सोखिय भाए सबको ओखिय तू ही तू मौला पथामू बुढ़ो न लाहिजबा झजो अल्लाहु अकबर अची अंदर में दर्द पैदा थियो बाहर निकली आयो ए मुंहिंजा करीम रब वॾे कब्रिस्तान में आयो ए मुंहिंजा करीम रब अॼु मुंहिंजी चुंगारी ॿुधण वारो केर बि कोन्हे हज़ार माण्हू पंध करे अची ॿुधंदा हा अॼु त केर ॿुधण जे लाइ तयार कोन्हे ए मुंहिंजा करीम रब अॼु चुंगारी ही तुंहिंजो बंदो तोखे थो ॿुधाए तोट भी चुंगारी ही आवाज तोट भी चुंगारी तू भी इन्हें तंद खे हला तू भी तन्हाई में निकल मौलाना रूम तो फरमाए ओ जद मल बाहर निकली आयो कब्रिस्तान में आयो अल्लाहु अकबर अची चुंगारी थो वजाए ए मुझा करीम अज चुंगारी तुझे खातिर थो वजायो
अल्लाहु अकबर, अल्लाहु अकबर। वजाइंदे वजाइंदे वो यादूं अचन थियूं, माण्हुनि जा मेड़ हूंदा हा, माण्हू पैसा छटींदा हा, उहे नक्शा जो याद आया। वजाए बि थो, अखियुनि मां नार वहनि था, दां तो करे, चीकूं तो करे मौला। ओ जद मां जवानी में वजाइंदोसि, माण्हू इनाम ॾींदा हा। ऐ मुंहिंजा करीम रब, अॼु मुंहिंजो इनाम तो वटा। अल्लाहु अकबर, अल्लाहु अकबर। मौलाना रूम फरमाए तो त इहो वजाइंदे वजाइंदे ऐं कंहिं मज़ार खे में मुंहुं ॾेई रोईंदो उतई रहियो। अल्लाह ताला जी ज़ात पाक, इहो दौर हुयो फारूक आज़म जो। फारूक आज़म खे अल्लाह ताला जी ज़ात पाक ख्वाब में हुक्म दिनो, ऐ फारूक आज़म फिलाने कब्रिस्तान में वञ, 700 धर्म खण, 700 धर्म खण। मुझो हिकड़ो फकीर मुझे चुंगारी बुधाइण जे लाइ आयो आ, उनखे वञी मुझे तरफां इनाम दे। आई वञी चईसि, तुंहिंजी चुंगारी मां रब ॾाढो ॾाढो राज़ी आ, तुंहिंजी चुंगारी ॾाढो मज़ो ॾिनो आ, बस तूं चुंगारी वॼाईंदो रहिजां, मां तोॾे इनाम मोकिलींदो रहंदुसि। अल्लाहु अकबर, अल्लाहु अकबर, अल्लाहु अकबर। फारूक आज़म सोनो उथियो, 700 धर्म खई खजाने मां, अकेलो अकेलो कब्रिस्तान जे अंदर आयो। जेना हुक्म हुयो, ओ गोलींदो गोलींदो, हिन जा हाल हीणा। नज़र त पई, पर ही रोईंदे रोईंदे कब्र में मुंहुं हणी ऐं इएं सुतो पियो हो। फारूक आज़म जो ॾिठो त उन सम्झो त ही त न हूंदो जंहिंजे लाइ रब इनाम मोकिलियो आहे। अल्लाहु अकबर, अल्लाह। बेटा तो चे न को कतन न को कंबन, न की कतन न की कंबन, न की कॾन कोरन जी कान, जल जी रब साण रिहाण, उन्हनि खे उल्को नाहे उघाड़ जो। अल्लाहु अकबर, अल्लाहु अकबर। ही सुतो पिया फारूक आज़म तलाश पियो करे सॼे कब्रिस्तान में, वरी अची बरसां बीही, ए मुंहिंजा करीम रब, उमर तुंहिंजे हुक्म मूजिब 700 धर्म खणी आयो आ, लेकिन अहिड़ो त को आशिक नज़र ई कोन थो अचे, अहिड़ो को फ़कीर नज़र कोन थो अचे। उमर कंहिंखे अमानत ॾे, मौला तूं का मुंहिंजी रहनुमाई कर। जॾहिं फारूक आज़म जो आवाज़ न ॿुधो त ही छिरक भरे ऐं उथियो। फारूक आज़म ते नज़र पई, ॾिठई त मुंहुं जो कम शरीयत जे ख़िलाफ़ आ, सो यकदम उन चुंगारी खे लिकाइण जी कोशिश कई ऐं जान कंबण लगी त कंहिं माण्हू वञी रिपोर्ट हिन खे ॾिनी आ, तॾहिं तसलाई करण आयो आ, मूंखे त हीउ देड़न सां माराए छॾींदो। अची जो जान कंबी त फारूक आज़म सुञाणे वरितो त इहो ई फारूक आज़म आयो। अची इनखे उथारी, बाबा तू ड्रिज न, तू ड्रिज न, चुंगारी लिका न, मां तुते फतवा कायम करण कोन आयो हा, तोखे सज़ा ॾियण जे लाइ न आयो हा, तुंहिंजे ख़ुदा मूंखे मोकिलियो आहे तोॾा। ही 700 धर्म थई, ही अल्लाह इनाम तोखे ॾिनो आहे। अल्लाह पाक फरमाए थो त उमर मुंहिंजे वञी दोस्त खे चओ, तुंहिंजी चुंगारी जेका तूं वॼाई मूंखे ॾाढो उन मां सुकून मज़ो मिलियो, तूं वॼाईंदो रहिजां, मां ॿुधंदो रहंदुसि। सबक मिली वियो, उन मां वली थियो, सालियो थियो, चुंगारियूं मुंगारियूं खत्म थी वयूं। मुझे महबूब अलैहि सलाम सां मोहब्बत रखण वारा रात जो उठी तू बि ला इलाहा इल्लल्लाह सां चुंगारी वॼा, हू जो ज़रबू लगा त अल्लाह तो सां राज़ी थी पए। ही मीलाद, ही अमल सब सुठा आहिनि, पर दोस्तो जॾहिं इन्हनि में रूह पैदा थींदो तॾहिं मज़ो पोइ मिलंदो। रूह छा आहे? रूह आहे मुस्तफ़ा जी मोहब्बत, रूह आहे मुस्तफ़ा जी मोहब्बत।
दोस्तों नमाजू भी आहिन, मदरसा भी आहिन, पढ़ण पढ़ाइण भी आहे, मीलाद भी आहे, पर रूह कोने। रूह आहे आका जी मोहब्बत। जिन महिल रूह अची वेंदो त सब अमल जिंदा थी वेंदो। नबी पाक अलैहिस्सलाम जा उम्मती हुजूर सां मोहब्बत रख, आका अलैहिस्सलाम सां नऊ ला, अल्लाह जी बंदगी कर जीअं बंदगी जो हक हूंदो वा, अल्लाह जी इबादत कर जीअं इबादत जो हक हूंदो वा। रात जो उथी दुनिया सुती पई हुजे, तू घड़ी खन उथी उन पालनहार जे दरवाजे ते अची झुक त अल्लाह ताला तुंहिंजी उम्र जूं क़ज़ाऊं अदा करे। वॾो करीम आ, वॾो मेहरबान आ, वॾी बाज वारो आ, कंहिंजी दिल आज़ारी न कर। जे आज़ारी कई थी त माफ़ी वठ, उनखे मञा। सम्झो था न, इहो ॾाढ कंहिं कम जो कोन्हे। नबी पाक अलैहिस्सलाम आयो, हुजूर अलैहिस्सलाम हकीकत जो पैगाम ॾिनो, हकीकत जी राह सेखारी, हकीकत जी बंदगी सेखारी, अंदर शरीयत सेखारी, तरीक़त सेखारी, मार्फत जो नूर अता कई। मुझे हबीब अलैहिस्सलाम जा उम्मती अल्लाह ताला जी ज़ात पाक वडो शफी कई करीमा, मुस्तफा भी करीमा। बस जो मुस्तफा हुक्म कयो आ अचो त गरजी उन मुस्तफा जे हुक्म जी तहमील कयो। यही शरीयत आ, इहो ही दीन आ, यही हकीकत आ। खबर काने का ॾींहं आहिनि ॿ, टिन ॾींहं जे मरहले में आ इंसान। हिकिड़ो जेको कल गुज़री वियो, ॿियो अॼु, टियों सुभाणे। हाणे सुभाण कंहिं ॾिठी आहे? ख़बर ई कान्हे, ख़बर ई कान्हे। ओचितो सॾु थींदो। बुजुर्ग फरमाइनि था, ए 60 साल वारा, अल्लाह ताला तोखे 60 साल उम्र ॾिनी आहे। उम्र के बिला तव्हांजी घणी आहे? 50-60। हाणे वरी जेको सो माना माण्हू उम्र घटाए था ॿुधाइनि। साईं फ़कीर साईं तव्हांजी उम्र घणी आहे? 60 साल। माशाअल्लाह। अञा शादी जड़ो आई। ए 60 साल उम्र वारा, ॾिसो साईं तो चए 66 साल, साईं तो चए 50 साल। जंहिंखां पुछबो हर को ॿुधाईंदो साईं तव्हांजी 52 साल। हाणे फर्ज कयो त 52 साल त गुज़री वई न, हाणे घणी आहे? हू त तुंहिंजे कम जी कोन्हे आहे। जेका गुज़री वई उहा त वई, हाणे तुंहिंजी उम्र घणी आहे? उहा आहे कम जी, त उन मां कम वठ। त बुजुर्ग फरमाइनि था, ए 60 साल वारा, तो 8 कलाक रोजाना निंड कई या न? निंड त घणी था कयूं, पर 8 कलाक। तो 60 साल में 20 साल निंड कई आहे। घणी? 20 साल। वञी हिसाब कजां। 20 साल सुते, निंड पूरी न थी। 8 कलाक तो कम कयो, कारोबार, मजूरी, मेहनत, नौकरी टोकरी, माना 20 साल उहे भी कटजी विया। 40 साल उम्र वई, बाक़ी घणी बची? अदा पोयां दस्यो। 15 साल बचपन, 15 साल बचपन वारो दौर, इहो भी कम जो कोन्हे। बाक़ी उम्र घणी बची? घणा? 5 साल। रोजाना ॾींहं में 2 दफ़ा मानी खाई,
15 मिनट मानी ते टाइम तो घणो था वठूं पर 15 मिनट अध कलाक रोज जो बद तो 3 साल तो वेही मानी खाधी आ पेट न भरियो 3 साल मोरी साहब पेमानी खाधई 3 सालन में ही न भरियो बाकी उम्र घणी बची